रोस सेंट पीटर्सबर्ग जो शहर कैडेट कोर जी इमारत उती इमारत जी चोटी आहे। हेठियों हिस्सो ज़मीन में दबजी वियो। असां 3 मंज़िल ते वंडो जी ऊंचाई माप करियूं था। पहिरें मंज़िल ते वंडो सां मुक़ाबिलो करियो। वंडो खोलण जे अधु ऊंचाई इस्फाल्ट जी सतह खां हेठि हुई। मूरख बयानु कनि था त इहा इमारत पंहिंजी वज़न हेठि ज़मीन में दबिजे वई। मुबीना तौर ते इमारत आस्ते आस्ते बॾे वई। उहो हर साल 1 सेंटीमीटर जे हिसाब सां ज़मीन में लहे वियो। उन इमारत जी हुक पुराणी तस्वीर। इहा तस्वीर हुक 110 साल अॻु वरिती वई हुई। इमारत अॼु बि साॻी सतह ते ज़मीन में दबिजी वई आहे। 110 सालनि ताईं इमारत बिल्कुल बि न ढहे वई, न 1 सेंटीमीटर न 1 इंच। मूं हिकु पुराणी ऐं जदीद तस्वीर खे गॾु कयो। उहो वाज़े तौर ते ज़ाहिर आहे त रोड जी सतह 100 सालनि में बिल्कुलु तब्दील न कई आहे। ज़मीन में दबियल पहिरें मंज़िल जी ऊंचाई साॻी रही। हक़ीक़ी तस्वीरूं मूर्खनि जे कहाणे जे ख़िलाफ़ आहिनि। साम्हूं दरवाज़नि खे ॾिसो। दरवाज़ा इमारत जे बराबरी खे टोड़ींदा आहिनि। उहो आहे जिते दाख़िला अचणु घुरिजे, मर्कज़ी महराब में। पर दाख़िला जा दरवाज़ा मटी सां ढकियल हुआ। उन्हनि दाख़िला न खोटी। उहो रोड जी चौधारी हिकु ओन्हो सूरख छॾींदो। इमारत जी ॿियनि हिसनि में दाख़िल थियण जा दरवाज़ा भॼी विया। सॼी इमारत खे खोटी कढण खां बत खे भञणु आसान हो। एतिरी वॾी इमारत तबाही खां सवा ज़मीन में ॿॾे नथी सघे। बेवकूफ़ तारीख़दाननि खे इहा ख़बर न आई त इमारतूं हमेशह अणबराबरी सां आबाद थींदियूं आहिनि। हीअ इमारत सरनि जी ठहियलु आहे। जेकॾहिं आबादी अणबराबर आहे त सरनि जी भतियुनि खे ज़रूरु टकर थींदो। इमारत टटी पवंदी ऐं टिठटी, पर क़दीम ढांची मुकमल तौर ते महफ़ूज़ आहे। आर्किटेक्चर डिज़ाइन जे मुताबिक़ इमारत में हिकु मुकमल पहिरें मंज़िल ऐं हिकु बेसमेंट हुजणु घुरिजे। उटकल 2 मीटर ज़ेर ज़मीन हुआ। उहे तबाही जा निशान आहिनि जिन खे साइंस जी तारीख़ लिकाई रही आहे।